नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहमदपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर लॻ ॻोठ फतेह चانڈيو में गटर ऐं नालियूं उथली पियूं आहिनि, जंहिं सबबि 3000 जे घर जी आबादी रखंदड़ ॻोठ जे रोडनि रस्तनि ते गंदो पाणी तलहण जी सूरत में बीह वियो ऐं सॼे ॻोठ में ॿोॾ वारी सूरत थी वई आहे, जंहिं सबबि रवासी सख़्त आज़ाब में पइजी विया आहिनि। ॻोठाणनि अज़ीज़ुल्ला चانڈيو, असगर चانڈيو ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो करे इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इन्हनि चयो त पब्लिक हेल्थ खाते जे नाअहली सबबि ॻोठ गंदे पाणी जी लपेट में अची वियो, जॾहिं त गुज़िरियल 1 महीने खां पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि डिस्पोजल जो मोटर बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे गंदो पाणी निकाल न थियण जे करे रोड रस्तनि ते गोॾे जेॾो पाणी बीह वियो, जॾहिं त तेल जी मद में लखे रुपया हड़प कया वञनि था। हिननि चयो त गंदे पाणी घरनि मां काही पियो, जॾहिं त दाहण बावजूदि को बि ॿुधण वारो न आहे, जंहिं करे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि पब्लिक हेल्थ खाते जे आला अख्तर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी गंदो पाणी निकाल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।